हालार पुट दरते मासा तवारा पेरो खणी आया रात चोर उन्हनि जूं मेहूं काहे आहिनि ऐं पेरो असांजे दर ते आयो आहे। पेरो असांजे दर ते इहो कीअं थो थी सघे पुट? मासा तारा पंहिंजे सिर पाण ईअं था चवनि? मासा तारा त असांखे साहु ॾींदा आहिनि। अदा केॾी सावेश थी सके थी। हा अदा, अदी जेको चए पई ठीक पई चवे। अदा असांजा बि त सभु दुश्मन आहिनि। अदा कंहिं दुश्मन त इहा हरकत नाहे कई। अहिड़ो केरु दुश्मन आहे असांजो जेको अहिड़ी किरियल हरकत करे सघे थो? बाबा को त हूंदो जंहिं ईअं कयो आहे, बाक़ी मासात वारा बि अहिड़ा न आहिनि। हरू भरू छो चवंदा? माना त इहा ॻाल्हि आहे, पेरो हालार जे दर ते लॻो आहे। जे पेरो हालार जे दर ते लॻो आहे न, सिधी सही ॻाल्हि आहे, चोर बि हालार वारा ई आहिनि। रस हालार वारा असांजा सगा मसात आहिनि, ॿियो त उन सां असांजी मिट माइट बि थियल आहे। इकरार जे तूं चवी थो त असां हथ खणूं था, सदको वञाए। कमदार ईअं कीअं? असांजो आसरो भोतारनि में आहे। हुननि तव्हांजी पंहिंजाइप जो बि ख़्यालु न कयो। चवंदा आहिनि त 7 घरनि मां को हिकु घर ॾाइण बि ठारींदी आहे, पर हुननि त रस मूंखे त का बि ॻाल्हि सम्झ में नथी अचे। हाणे जीअं चओ, असांजो तव्हां सां साथ आहे। इकरार जे सम्झ में नथो अचे त असांजो चयो वठ न, जीअं बाबर साईं चवे तीअं करण सदको वञाए। अदा कमदार ठीकु पियो चए, त पोइ मुंहिंजी सलाह इहा आहे त जेसिताईं हालात वारनि खे पुलिस जे हवाले न कयोसीं न, तेसिताईं चोरी कोन फासींदा। असांखे अव्हां जो हर फ़ैसिलो क़बूल आहे रईस। जेकॾहिं तव्हां चओ त मां सूबेदार साहब सां ॻाल्हायां। रस भले ॻाल्हायो। रस जीअं तव्हांखे सम्झ में अचे ईअं कयो। रस असांखे ॾोह वठरा ॾियो, हुन में असां पंहिंजा बि न ॾिसंदासीं। ॾोही ॾोही हूंदो आहे, छो न भले पंहिंजो हुजे। इकरार पंहिंजा ई त दुश्मन थींदा आहिनि। त पोइ रस भले ॻाल्हायो। जी हलो सूबेदार साहब, ईअं न ना चीज़ खे यादि कयो अथव। सूबेदार साहब कुझु मसइलो अहिड़ो आहे। त पोइ रेस जल्दी ॿुधायो त जीअं जल्दी कार्रवाई कयां। सभु सम्झी वियुसि रेस, हाणे वेही ॾिसो त मां छा थो कयां। असांखे बि तव्हां मां इहे ई उमेदूं आहिनि। ठीकु आहे। कंहिंजी फोन हुई? वॾेरे जी फोन हुई। सारे हूंदो न कंहिंखे वरी ॿधराइणो। हा तूं ठीकु थो चवें। छो भला सोनी अॼु एतिरी देरि करे आई आहियां? नादर राति असांजे घरां चोर मेह चोराए विया ऐं अदा वारा हुन जे पोयां वियल आहिनि। सोनी मासात वारा पेरे सां आहिनि ऐं सुबुह पेरो खणी असांजे दर ते आया, चवनि पिया त चोर तव्हां आहियो। छा अदा वारा तव्हांजे दर ते पेरो खणी आया आहिनि? हा मासात। इहो त ग़लति थियो न मासात, जो पेरो तव्हांजे दर ते आयो आहे। हाणे तूं ई ॿुधा, असां अहिड़ो कुदो कमु करे सघूं था? पोइ अदा वारनि छा चयो? दर ते अधु हालार वियो ऐं चए पियो त इकरार वारा चुपचाप हलिया विया। नादर मूंखे कंहिं वॾे तूफ़ान अचण जो ख़तरो थो महसूस थिए। ओ चरी असां हुजऊं त ॾिजऊं न, अलाह ख़ैर कंदो।
मुझो प्यार 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 ओ मौला हेड़ो सुनो मौला ठाहो अथई मुझे ला ओ लेला तोखे मुझे मौला आहे ठाहो मुझे ला ओ मौला हेड़ो सुनो मौला ठाहो अथई मुझे ला ओ लेला तोखे मुझे मौला आहे ठाहो मुझे ला यार रहीम मासात वारनि ते अफ़सोस थो थिए हू असांखे चोर था सम्झनि असां त हुननि जे मथां सिर ॾियण लाइ बि तयारु आहियूं अदा सम्झ में नथो अचे त हुननि खे कीअं सम्झायूं का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयार ई न आहिनि चवंदा आहिनि त चमाट बि पंहिंजी ऐं मुंहुं बि पंहिंजो मूंखे लॻे थो हिन कम में कंहिंजी न कंहिंजी शैतानगिरी आहे मिटी माइटी जो ई ख्याल ई कोन था कनि अहिड़ी त अखियुनि ते अंध जी पटी ॿधिजी वई अथनि पंहिंजे पराए खे त सुञाणनि ई कोन था जांच छो कयूं सिधा दुश्मन आहिनि तव्हां परेशान न थियो असां मुंहुं ॾियण लाइ तयारु आहियूं जेको थियो ॾिठो वेंदो सोणी केड़ा पे हिकली वनी छो बस यही पूछो मैं खबर तो पवे ना बुधाया त मता नाराज थे कौन नाराज थी बस बेदफे ठीक है बाबा ने चवनो मुझे नवा कपड़ा वठी दे तुझे बाबा के चवंदम पुटे नवा कपड़ा बूट वठी दींदम परेशान न थी तोखे किताब भी मिलदा थेलो भी मिलदो रोज दा वादा ये कंदिया हिन दफे आखिरी वायदो ठीक है ई दफो ता इतवार कया हाने त खिलनी मुंजा बच्चा हाने वायदो क्यों नहीं खिली दिखा केड़ी गाली पे मारो तने हले ठीक है पर जल्दी अच जाए मां अज के जरूरी कम सां भी वना मौको इंतजार न थो थे कोन थींदी देर तू दिलगीर न थी मां जल्दी मोटी दोस ठीक है वन्य पर रब जी पनाह में ठीक है खुदा हाफिज डिटेया आने बाबा ने चे किताब ने कपड़ा जो आई डटम विसरी वई हल बस सुबाणे चंदम सुबाणे में कोन चने हुंगा पक्का है अरे जडे पेरो हालारन जे दर ते लगो तो चोर है न चोर तवा के मां पहरे ही चो त यही चोरन यही पर ता मुजी गाल ही न बुधी पर बाबा यो मुखे समझ में नथो अचे त मासा तारा से आखिर मदा छो थींदा वो कुल जान था सब कुछ दिसी है पो भी वरी चे तो ये बाबा या का साजिश भी थी सके थी मासा तारन के केड़ी पई आ हा दा मासा तारन के केड़ी पई जो असांजी मदई सोचींदा बियो तो असा का वधिक खुश आहिनि बस साण बस हे वरी ॿियो थमायो असां जे लाइ अड़े हे मथो छो समय न कयो सब कुछ समझा तो इहो सॼो ॾेखाव इन्हनि जो कम इहो ई आहे जेको तव्हां ॾिठो हुननि करे ॾेखारियो वरी काॾे वई आहे बाबा मासात वारे न वई हुयसि अॼु खां पोइ इहे असांजा दुश्मन आहिनि दुश्मन ॿीहर कॾहिं बि न वञा छा ॿुधी हल अंदर जी बाबा अड़े मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधो हाणे हालार वारा तव्हांजा सॼण न आहिनि हाणे इहे सम्झो पका दुश्मन आहिनि दुश्मन बाबा कुछ वक्त ॾिसूं था हथ पे रहणो था मन किथां खड़तेल निकिरे कोन निकिरंदो खड़तेल कोन
कॾहिं पत्थरनि मां बि खड़तल निकितो आहे। अड़े हिननि सिधी सही असां सां दुश्मनी कई आहे, दुश्मनी। हाणे तव्हां बि गॾिजी उन्हनि खे ॿुधायो त दुश्मनी जो अंजाम छा थींदो आहे। बाबा हू असांजा सॼणा आहिनि, दुश्मन न। अड़े बस छोरा बस, होश पर आयो आहे। हे बि मूला साम्हूं आयो आहे। अड़े दोस्त ऐं दुश्मन जी परख रखो, सफ़ा ईअं बि न थियो। बाबा अड़े हेठि करे रखियो न फरमान पी के दो क्यों ॾेखारी। इहे गाड़ियूं क्यों वञी पंहिंजे मासातनि खे ॾेखार जिन असां सां अहिड़ो कीस कयो आहे। बाबा बाबा खुदा जे वास्ते हाणे चुप बि कर। पंहिंजे औलाद सां अहिड़ो रवैयो पीअर नाहिनि कंदा। न साईं, औलाद सां अहिड़ो रवैयो न, बाक़ी तव्हांखे मां गुलनि जा हार ठहिराए पारायां, पर तव्हांखे त दिलि थी चए जूतनि जा हार पारायां, जूतनि जा। हल 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 लॻे थो मां ते वई मूं ते न वई। हैदर ख़ौफ़ थींदो आहे किथे असांजा दुश्मन न अची वञनि। कोन ईंदा चरी, कोन ईंदा। तूं परेशान छो थी थी? मां जो तोसां गॾु आहियां, मुंहिंजो प्यार जो तोसां गॾु आहे। तूं जाइज़ पई परेशान थी। हैदर वरी बि ख़ौफ़ थींदो आहे। हैदर जहिड़े दिलेर जे हूंदे तोखे ख़ौफ़ अफ़सोस जानी। ऐं ही हैदर त पहाड़नि जा सीना चीरे ॼाणे, ऐं तूं ख़ौफ़ में वठिजी वई आहे। न न चरी, ख़ौफ़ न कर। इहा ॻाल्हि आहे त तो ते एतबार आहे। इहा कई न भरवेसे वारी ॻाल्हि। चरी तूं मुंहिंजो प्यार आहे, तूं मुंहिंजो साहु आहे। तोखे जे कुझु थी वियो न त मां त सफ़ा मरी वेंदुसि। ईअं न चओ,